सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब खां पहिरीं त मूंखे लॻे पियो त मलीर जी जेकी क़यादत आहे उहो शायदि सिर्फ़ु मेमणनि खां जेको आहे सो इहा हिकु इंतिकामी कार्रवाई बि कयो वञे। मूंखे बाज़ार ईअं पियो लॻे, छो जो तव्हां मलीर एक्सप्रेस वे जो जेको रूट आहे उहो ॾिसंदा अचो त मलीर जे नदीअ जे बिल्कुलु विच मां पियो अचे। चाहे हिन साइड मेमणनि जी जेकी आबादकार ज़मीनूं आहिनि, हिन साइड तव्हां ॾिसो उहो बि जेको आहे सो नदीअ जे विच मां पियो अचे, हिन साइड बि जेको आहे सो नदीअ जे विच मां पियो अचे। पर सिर्फ़ु मेमणनि जी जेकी सर्वे ज़मीनियूं आहिनि उतां खां उहो जेको आहे सो डेम था पुल तोड़े करे जेको आहे सो उतां खां सॼी ज़मीन सर्वे था खणी पिया वञनि। त इहा इंतिकामी कार्रवाई न आहे त पोइ छा आहे? असीं हाणे कहिड़े बियाब ते जेको आहे सो असीं मलीर जी क़यादत सां बीहूं, असीं कहिड़े बियाब ते जेको आहे सो असीं मलीर जा जेके बि अवामी नुमाइंदा आहिनि उन्हनि सां गॾु बीहूं। अगरि अहिड़ी सूरत हाल रही त पोइ मेमण बिरादरी पंहिंजी पाण जेको आहे सो इन शइ लाइ करे अॻियां वधंदी। ऐं असांखे यकीन आहे त जेके मेमण बिरादरी जा जेके अॻुवान आहिनि, जेके बि असांजा चङा आहिनि, जेके असांजा समाजी कारकुन आहिनि, उहे असां सां ॿांहु ॿेली थी बीहंदा। ऐं हाणे हीउ जेको वक़्तु आहे उहो हाणे असांखे ॿधी करण जो जेको आहे सो इंतिहाई ज़रूरी आहे। छो जो अगरि हिन वक़्तु अगरि असां ॿधी न कई त अहिड़ियूं इंतिकामी कार्रवायूं थींदियूं रहंदियूं। इन लाइ करे आउं सभिनी मेमण बिरादरीअ खे हिकु मैसेज ॾियणु चाहींदुसि त अचो त पाण गॾिजी हिकु एको करियूं, गॾिजी बीह करे सियासी लेवल ते ऐं समाजी लेवल ते पंहिंजो हिकु वक़ार बनायूं, ताकी अहिड़ियूं इंतिकामी कार्रवायूं पाण सां बार बार न थी सघनि। शुक्रिया, महिरबानी।